जी नाज़रीन, प्रोग्राम आख़िर छा कजे में तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजी आवाज़ रहिया। नाज़रीन, मुल्की सूरत हाल जी ॻाल्हि कंदासीं, सियासी सूरत हाल जी ॻाल्हि कंदासीं, आइनी सूरत हाल जी ॻाल्हि कंदासीं। गॾियल पार्लियामेंट नैब तरमीमी या एहतसाब तरमीमी बिल मंज़ूर कयो, इलेक्शन तरमीमी बिल मंज़ूर कयो, जेको सदर बिना सही जे वापसि माणे छॾियो ऐं हू चवे थो त मां सही नथो करे सघां। मां गुज़िरियल ॾहाके खां वठी इलेक्शन तरमीमी बिल ऐं इलेक्शन वारे क़ानून साज़ी जे सां वाॻियल आहियां ऐं उन खे मां फॉलोअप पियो कयां, उनजी पैरवी कंदो रहियो आहियां। उहे अदालतूं हुजनि, पार्लियामेंट हुजे, हुकूमत हुजनि, ऐं मां उन ते को कंप्रोमाइज़ नथो करे सघां। टेक्नोलॉजी जेका आहे सा उनजो इस्तेमालु ज़रूरी आहे ऐं हुन इहो बि चयो आहे त जेकॾहिं मां सही कयां थो या नथो कयां, पर बिल त क़ानून बणिजी वेंदो, पर मां पंहिंजे पाण खे मुतमिन कयां थो, छाकाणि त मां ख़ुदा जे आॾो जवाबु ॾे आहियां। ऐं ॿी ॻाल्हि कंदासीं त पाबंदी मिलियल तनज़ीम सां जंगबंदी ठाह खे पार्लियामेंट में पेश करण जो पीपल्स पार्टी मुतालबो कयो आहे, पाण उन ते बि ॻाल्हि कंदासीं। इमरान ख़ान साहिबु चवे थो त मां न्यूट्रल्स खां मदद घुरी हुई, उन्हनि मदद न ॾिनी ऐं साज़िश कामयाबु थी वई। सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इस्लामाबाद मां असांखे जॉइन कयो आहे आवाज़ न्यूज़ इस्लामाबाद जा ब्यूरो चीफ आहिनि ऐं सीनियर सहाफ़ी आहिनि क़ुर्बान बलोच साहिबु। बलोच साहिबु, प्रोग्राम में भलीकार चवां थो। जी महिरबानी तव्हांजी। क़ुर्बान साहिबु, पाण ॾिसूं था त मुल्क जे सदर बिना सही जे बिल वापसि मोकिलिया आहिनि, उन सां गॾु पाण रिमार्क्स बि लिखिया आहिनि या उन पंहिंजो बयान बि लिखियो आहे त मां छाजे करे सही न पियो कयां। जी जी बिल्कुलु, सदर कल इलेक्शन एक्ट में तरमीम जो बिल वापसि कयो हो। अॼु नेब कानून में तरमीम जो बिल वापसि कयो आहे। उन में उन समूरा उहे तफ़सील ॾिना आहिनि त उनजे पोयां कारण कहिड़ो आहे, उन बिल छो वापसि कया। सदर जो मौक़ुफ़ आहे त जेका कानून साज़ी इलेक्शन एक्ट तरमीम जे हवाले सां कई वई, जंहिंमें इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वारो जेको इस्तेमाल जो मसाइलो आहे या समुंड पार पाकिस्तान खे वोट जो हक़ ॾियण जे हवाले सां, त इहे जेके कानून आहिनि उहे शफ़ाफ़ इलेक्शन लाइ, अवाम जी भलाई लाइ ऐं जेको समुंड पार पाकिस्तानी सॼी दुनिया में रहनि था, पूरियो कनि था ऐं पाकिस्तान जे हवाले सां उनजी जेका फॉरेन एक्सचेंज आहे उन में मदद फराहम कनि था, त उन्हनि खां वोट जो हक़ खसणु सुठो अमल न आहे। तंहिं करे उन बिल जी सदर मुखालफ़त कई आहे, माना उहो बिल सही न आहे कयो। अॻिली जॾहिं क़ौमी असेंबली सेनेट मां इहे बिल पास थिया त सदर उन वक़्तु बि उहो बिल वापसि कया। उन खां पोइ जेका मख़लूक गॾियल इतिहादी हुकूमत आहे उन जो पार्लियामेंट जे गॾियल इजलास में इहे कानून साज़ी करे तौसीक़ लाइ वरी बिल मोकिलिया। हाणे सदर जेतोणीक उन ते सही न आहे की उहे बिल कानून मुताबिक़ या आइन मुताबिक़ कुझु ॾींहंनि में पाण मुरादो उन्हनि जी तौसीक़ त थी वेंदी, पर मां ज़ाती तौर ते सम्झां थो त हिकु दफ़ो ॿीहर वरी बि इहा जेकॾहिं कानून साज़ी आहे उनखे इहो चई सघिजे थो त जीअं पार्लियामेंट में का बि जमात या हुकुमरान जमात ताक़त रखंदी आहे त हू जेका कानून जी लताड़ करे या ताक़त जे बलबोते ते जेकॾहिं कानून साज़ी करे थी त उनखे जॾहिं माना बहितर नथो अमल सम्झियो वञे त मौजूदा अमल बि मुंहिंजे ख़्याल में बहितर न आहे। बहितर ते हो हुजे हा त सदर जेके बि तरमीमूं या तजवीज़ूं ॾिनियूं उन्हनि ते डिस्कस करणु खपंदो हो, उनखे इतमाद में वठणु खपंदो हो, छो त जेके सदर जेके बिल वापसि कया ऐवान जा उहे तरमीमूं अॼु थियूं, उनमें सदर पंहिंजे तरफ़ां तजवीज़ूं बि कुझु ॾिनियूं, कुझु जेके कानून साज़ी हुई जंहिंमें तरमीम हुई उनखे उन क़बूल कयो, तस्लीम कयो त इहो ठीकु आहे, इनिशिएटिव आहे। कुझु जेके हुया उनमें जेके उणायूं हूं त उनजी निशानदेही कई ऐं कुझु जेके हुन बहाल करण जी सिफारिश कई हुई। बहरहाल इहो थी त न सघियो, पर हाणे कानून साज़ी त थी वेंदी, पर अॻिते हली वरी बि तारीख़ी तौर ते या क़ौमी तौर ते हिकिड़ी पार्टी या मुल्क जो जेको रियासत जो सरबराह आहे इहा ज़रूरु छाप मौजूदा कानून ते लॻंदी त उन कानून जी तौसीक़ न आहे कई। ऐं न सिर्फ़ु सदर जो इहो मसइलो आहे, पर जेको सदर नथो करे इन जो मतिलबु आहे त तहरीक इंसाफ़ जेका हींअर अपोज़िशन जी सूरत में मौजूदु आहे सेनेट में, त उन बि माना इन जी तौसीक़ न आहे कई। तंहिं करे इहो तकरार टीह अरसे ताईं हलण जो इम्कान आहे। थी सघे थो त PTI इन्हनि खे अदालत में बि चैलेंज करे। जी सही। अच्छा क़ुर्बान साहब, इमरान ख़ान साहिबु चवे थो त जेकॾहिं इहे कानून बणिजी विया त अरबें रुपयनि जा करप्शन केस ख़तमु थी वेंदा ऐं ॿियो जीअं हाणे सदर ममलिकत
डॉक्टर आरिफ अलवी बि इहा ॻाल्हि कई आहे त हिकिड़ो ॼण तासुर जुड़ी वियो आहे त जेके परॾे में तरसियल पाकिस्तानी आहिनि या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जो इस्तेमालु आहे त उन ते सिर्फ़ु PTI ही चवे पई, बाक़ी न त ॿियनि जेके ॿियूं पार्टियूं आहिनि हिकिड़ो तासुर पियो जुड़े, छाकाणि त पीपल्स पार्टी बि EVM जी ॻाल्हि करे चुकी आहे, परॾे में तरसियल पाकिस्तानी जी मुस्लिम लीग नून बि ॻाल्हि कंदी आहे, पर तासुर अहिड़ो जोड़ियो वियो आहे त उन्हनि खे वोट जो हक़ु ॾियण में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रुॻो PTI का कोशिशूं वठे पई या उहा ई भित बणियल आहे, बाक़ी न त ॿियो को उन्हनि खे हक़ु न पियो ॾियणु। छा इन क़िस्म जी का शइ आहे? ॿियो एहतसाब जे हवाले सां जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त छा वाक़ई तरमीम खां पोइ एहतसाब जेको आहे उहो ख़तमु थी वेंदो, या जेको एहतसाब जेको नाले मातर एहतसाब नज़र ईंदो आहे त छा उहो ई बरक़रार रहंदो? छा था सम्झो तव्हां? अली रज़ा, मां सम्झां थो त हाणे ॻाल्हि सिर्फ़ु EVM जी कोन्हे त इलेक्ट्रॉनिक वोट मशीन ई सॼी दुनिया में कमु करे पई, उन करे शफ़ाफ़ चूंडूं थियनि पियूं, पर मां सम्झां थो त जेको नियतनि जो मसालो आहे, इदारनि जो मसालो आहे, PTI खे बि ख़बर आहे त हिते जेका बि जेकॾहिं का धांधली थिए थी, चूंडूं शफ़ाफ़ नथियूं थियनि, इहे समूरियुनि जमातनि खे उन हवाले सां ख़बर आहे त केरु पियो करे, कंहिं वटि ताक़त आहे ऐं कंहिंजी बलबूते ते इहा शइ थिए थी। हाणे इन हवाले सां ही समूरियूं धुरियूं जेके बि मुल्क में मौजूदा चैलेंजिस आहिनि, कानून साज़ी जे हवाले सां, मईशत जे हवाले सां ऐं सियासत जे हवाले सां, सिक्योरिटी जे हवाले सां, माना मुंहिंजे ख़्याल में त मौजूदा हालतुनि में इंतिहाई गंभीर चैलेंजिस आहिनि मुल्क खे दरपेश। बहितर त इहो हुयो त जेका मौजूदा इत्तेहादी हुकूमत आहे, माज़ी में भी सदर बरदारी जी हुकूमत रही तो मफ़ाहमत जे नाले ते सियासी मुखालिफ़नि सां ॻाल्हाईंदो रहियो, मुशावरत कंदो रहियो ऐं मामला हलंदा रहिया, ऐं हाणे बि जेके शयूं आहिनि त बहितर ते उहो थियणु खपंदो हो त कुझु शयूं अंडर डिस्कशन आणजनि हा ऐं उन खां पोइ उन में तरमीम कजे हा। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेका जल्दबाज़ी हुकूमत तरफ़ां, इत्तेहादी हुकूमत तरफ़ां कई पई वञे, ऐं इहो तासुर इस्लामाबाद में मीडिया में सियासी धुरियुनि में मौजूदु आहे, जेका मौजूदा जेका नेब कानूनी तरमीम कई वई, उन में नेब सिर्फ़ु हिकिड़ो माना हिकिड़ो इदारो, माना हिकिड़ो शो पीस त थी सघे थो, पर नेब जी जेका बि तरमीमूं उनजी सघ आहे उहा पंहिंजो सघ विझाए वेंदी, उन खां पोइ का बि धुर उनजी माना हिसाब न ईंदी। सही सही। अच्छा क़ुर्बान साहब, प्रोग्राम खां पहिरियां पाण जेका ॻाल्हि कईसीं पे, जेका गुज़िरियल 15-20 ॾींहं पहिरियां ख़बर लॻी कंहिं अंग्रेज़ी अख़बार में ऐं ॾिवर पीपल्स पार्टी जी तरफ़ां, उहा साॻी ॻाल्हि, साॻियो मुतालबो रज़ा रब्बानी बि कयो आहे त पाबंदी मढ़ियल तंज़ीम सां जेको ठाह कयो वियो आहे, जंगबंदी ठाह, उनखे पार्लियामेंट में आणण जो मुतालबो कयो वियो आहे, इन हवाले सां तव्हां वटि छा ख़बर आहे ज़रियनि खां? जी बिल्कुलु, तक़रीबन 20 ॾींहं पहिरियां त इहे ज़रियनि वटां ख़बरूं पयूं त तहरीक तालिबान पाकिस्तान ऐं तहरीक तालिबान अफ़गानिस्तान उन जे हवाले सां जेका एस्टेब्लिशमेंट पाकिस्तान जी आहे उन जो राब्तो थियो आहे, ॻाल्हियूं थियूं आहिनि तहरीक तालिबान अफ़गानिस्तान जे मार्फत पाकिस्तान जे सिक्योरिटी इदारनि में, ऐं जेको तहरीक तालिबान पाकिस्तान आहे उन में जंगबंदी जो मुआहिदो थियो आहे। उन सां गॾोगॾु ज़रियनि वटां इहो ख़बरूं हलियूं त तहरीक तालिबान पाकिस्तान जी जेको कुझु क़यादत आहे, उन्हनि जे कुझु अॻवाननि तां केसिस ख़तमु करण जी ॻाल्हि हले पई, या केसिस ख़तमु करे सज़ाऊं ख़तमु करण जो अमल बि हिकिड़ो प्रोसेस जारी आहे। तंहिं करे उन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी शदीद रद्द अमल जो इज़हार कयो। हिकिड़ो रद्द अमल इहो हो त अॻूणे सदर आसिफ ज़रदारी जे सदारत में इन ख़बर खां पोइ हिकिड़ो आला सतही इजलास थियो, उनमें पाकिस्तान पीपल्स पार्टी बाज़ाब्ता हिकिड़ी पधिराई करे पंहिंजे वज़ीर आज़म, इत्तेहादी वज़ीर आज़म खे, काबीना खे, मौजूदा हुकूमत खे ऐं इस्टेब्लिशमेंट खे हिकिड़ो मैसेज कन्वे कयो त जेका बि जंगबंदी थी आहे उहा क़ाबिल क़बूल इन सूरत में कोन्हे जेसि ताईं पार्लियामान खे इन बाबति एतमाद में नथो वरितो वञे। हिकिड़ी त इहा प्रेस रिलीज़ जारी थी, उन खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन जेको परॾेही वज़ीर पिणु आहे ज़रदारी साहब, उन ट्वीट करे इन ते रद्द अमल ज़ाहिर कयो, ऐं पीपल्स पार्टी जे ॿियनि अॻवाननि बि साॻे माना तरह उन जो रद्द अमल जो इज़हार कयो। ऐं हाणे त बाज़ाब्ता तौर ते अॼु सेनेट जे इजलास में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान आहे मियां रज़ा रब्बानी, हुन जो इहो वाज़े मैसेज हो त दिफ़ा वारे वज़ीर खे ऐवान में घुरायो वञे, पार्लियामान खे एतमाद में वरितो वञे त कहिड़ी जंगबंदी थी आहे, कहिड़ा शर्त
कान ऐं उन ते अमल दरामद जो तरीक़ेकार छा आहे जेसिताईं पार्लियामान खे एतमाद में नथो वरितो वञे ऐं उन तफ़सील नथा पेश कया वञनि तेसिताईं जेका जंगबंदी थी आहे उनजी का बि हैसियत न हूंदी त वॾा मामिलो इत्तेहादी हुकूमतनि विच में इहो हल न थियो हाणे पार्लियामेंट में अची वियो छो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी इन हवाले सां हिकिड़ी टे रुकनी कमेटी बि तयारु कई उन में उन जी ज़िम्मेवारी इहा हुई त उहा वज़ीर आज़म सां ॻाल्हियूं करे उन इत्तेहादी खे एतमाद में वठे जेतोणीकि पाकिस्तान पीपुल्स पार्टी वफ़ाक़ी काबीना में शामिल आहे पर उन जे बावजूद बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे इन हवाले सां पार्लियामेंट में मामलो खणो सही 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 बिल्कुलु पार्लियामेंट सुप्रीम आहे पार्लियामेंट खे अहमियत ॾियणु घुरिजे क़ौमी मामलनि ते पार्लियामेंट में बहस थियणु घुरिजे ऐं फ़ैसिला थियणु घुरिजनि वॾी महिरबानी क़ुर्बान साहब नाज़रीन प्रोग्राम जारी आहे वठूं था ब्रेक